अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एहसान नारजो अॼु जे ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। इस्लामाबाद मां एहसान नारजो जी रिपोर्ट मुताबिक़ रावलपिंडी इस्लामाबाद ब्यूरोज़ ऑफ जर्नलिस्ट एसोसिएशन तरफ़ां प्रेस इंफॉर्मेशन डिपार्टमेंट 0 पॉइंट इस्लामाबाद अॻियां हुकूमत जी सेंट्रलाइज़्ड मीडिया पॉलिसी इलाक़ाई अख़बारनि जी 25% इश्तिहारनि जी तक़सीम रोकण ऐं क्लाइंट जो मीडिया जा अख़्तियार पाण वटि रखण जे ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त जेकॾहिं हुकूमत होश खां कमु न वरितो त भरपूर एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। इलाक़ाई अख़बारुनि सां लखे माण्हुनि जो रोज़गार वाबस्ता आहे। ख़बर नाहे हुकूमत खे अहिड़ो अहम क़ानून मशरूअ कंहिं ॾिनो आहे। हुन चयो त इलाक़ाई अख़बारूं इतलाह जे फ़राहमी में करंगीअ वारी हॾीअ जी हैसियत रखनि थियूं। उन्हनि सां माटरली माहवारो वर्ताव ख़त्म करे मुतालबनि खे मञियो वञे। लालू रैंक मां बदरुद्दीन मुगेरीअ जी रिपोर्ट मुताबिक़ लालू रैंक में मुख़्तियार कारवार फूड खाते जे अमलदारनि सां गॾिजी गैरक़ानूनी तौरु कणिक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा हयां। अरबाब बुलेदीअ जी अनाज मंडीअ ते छापो हयूं जिते गैरक़ानूनी तौरु कणिक ख़रीद करे लिकाई वई हुई। ज़ख़ीर जंहिंमें 3000 खां 3500 बोरियूं हुयूं। फूड खाते अमलदारनि हुन खे वारंटी ॾिनी त जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि कणिक सरकारी गोदाम ते न पहुचे वई त तुंहिंजे ख़िलाफ़ FIR काटी वेंदी। सोबुदरो मां वज़ीर हुसैन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सेबको जे अमलदारनि जूं उरायूं उरूज ते पहुची वियूं। गैरक़ानूनी लोड शेडिंग जो दायरो 15 कलाकनि खां मथे चढ़ी वियो। बुज़ुर्ग, ॿार, औरतूं ऐं रोज़ेदार सख़्तु परेशान, पर वापडा वारनि खे को बि अहसास कोन्हे, चवण वारो को कोन्हे। रोज़ेदार गुलज़ार अली, अब्दुल लतीफ़, इरशाद अली, साजिद अली ऐं ॿियनि चयो त हिक तरफ़ गाटे टोड़ लोड शेडिंग थी रही आहे त ॿिए तरफ़ महांगाई उरूज ते आहे। असीं वञूं त केॾां वञूं। सकरन मां राजकुमार ओड जी रिपोर्ट मुताबिक़ काज़ीअमन शहर जे नबीबख्श कॉलोनीअ जे रवासी 9 सालनि जे मासूम नीगर सदाम अली वलद अमीर अली जुड़े सां जवाबदार एहसान सियाल वलद कालू सियाल शइ वठी ॾियण जे बहाने वञी बदफ़ैली कई। थाणे काज़ीअमन ते रिपोर्ट दर्ज कराई वई आहे। नीगर जो अस्पताल आंदो वियो, हुते मेडिकल करायो वियो। ॿिए तरफ़ वालिदनि जो चवणु आहे त मासूम नीगर सां ज़ुल्म थियो आहे। ॿिए तरफ़ पुलिस मुलज़िम खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कुंभ मां वहीद अली जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ कुंभ थाणे जी हद खैरपुर जे खुईअ लॻ ॻोठ हुसैन बख्श बीरजत में 17 सालनि जी नाबीन नारी रिहाना धी हुसैन ॿिन्हियूं सां ॾाढाई वारे वाक़िए जो केस नारीअ जे भाउ सलीम रज़ा जी फरियाद ते कुंभ थाणे ते 3 जवाबदारनि गुलाम अब्बास ऐं 2 अणॼातल साथियुनि सां गॾिजी घर में दाख़िल थी मुंहिंजी भेण रिहाना खे ॾाढाई जो निशानो बणायो ऐं फ़रार थी विया। कुंभ पुलिस कार्रवाई करे मुख्य जवाबदार गुलाम अब्बास खे गिरफ़्तार करे वरितो आहे। खैरपुर मां एजाज रखड़ जी रिपोर्ट मुताबिक़ कोलाब GL में GL माइनर जे आबाद घर में पंहिंजी मदद पाण तहत जेल शाख जी खाटी करे इरीगेशन सब डिवीज़न पिरालो जे सब इंजीनियर ज़ाहिद चनो जे ख़िलाफ़ पंहिंजे हथनि में कोडरू खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जी अॻवानी अहमद ख़ान जक्कड़, अज़ीज़ लापंवर उर्स कांदड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुननि चयो त राशि सर्वेयर ज़ाहिद चनो गरी रिश्वत वठी शाख ते हथरादू पाइप लॻाराया आहिनि, जंहिं करे पुछड़ीअ ते पाणी नथो पहुचे। आबादगार परेशान आहिनि। कोरोना कमांड सेंटर जी अॼु जी रिपोर्ट मुताबिक़ मुल्क अंदरि कंफर्म मरीज़नि जो अंग 32,639 आहे, जॾहिं त फ़ौत थींदड़नि जो तइदादु 724 ते पहुची वियो आहे ऐं हिन मर्ज़ मां सिहतयाब थींदड़नि जो अंग 8,555 आहे। ॿिए तरफ़ पूरी दुनिया में कोरोना जे कंफर्म मरीज़नि जो अंग 42,92,506, जॾहिं त हिन मर्ज़ जे करे जान जी बाज़ी हाराईंदड़नि जो तइदादु 2,88,975 ऐं सिहतयाब थींदड़नि जो अंग 15,44,917 आहे।